तरावी किथां का सुन्नत आहे? जे सुन्नत हुजे त हिनखे सिना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बिदत कीअं चवनि? तरावी उहा सुन्नत आहे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कौलन बि साबित आहे, फ़इलन बि साबित आहे ऐं तक़रीरन बि साबित आहे। सुञाणो अहिड़ियूं घटि सुन्नतूं आहिनि जेके बयक वक़्तु पाण करीम इस्लाम जे कौल मां बि साबित हुजनि। ईंदड़ सवाल हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब खां आहे। हाफ़िज़ साहब, बदीन खां निसार अहमद बलोच साहब पुछनि था त तरावी नमाज जी छा हैसियत आहे? तरावी नमाज जो हुकुम छा आहे, उनजी हैसियत छा आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सुन्नत आहे, माना सुन्नतूं टिनि क़िस्मनि जूं आहिनि, कौली, फ़ैली, उन खां पोइ टियों क़िस्म आहे तक़रीरी। तरावी उहा सुन्नत आहे जेका सम्झो त टिनि सुन्नतनि मां साबित आहे। हदीस किताब सुनन अबी दाऊद जे अंदरि किताब सलात जे अंदरि हिकिड़ो बाब आहे, बाब माजा फी क़ियाम शहर रमज़ान। उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीस आहे, पाण फरमाए इन रजुल इदा सल्ला मअल इमामी हत्ता यनसरिफ हुसिब लहू क़ियामुल लैल। पाण करीम सल्लल्लाहु फरमाइनि था जेको माण्हू इमाम सां गॾु, तरावी ॾे इशारो हुए, जेको माण्हू इमाम सां गॾु राति जो नमाज़ अदा करे थो ऐं आख़िर ताईं हत्ता यनसरिफ इमाम जे सलाम फेरण ताईं नमाज़ जी तकमील ताईं गॾु आहे, त अहिड़े माण्हू जे लाइ पूरी राति जो क़यामुल लैल लिखियो वञे थो। अहिड़े तरीक़े सां कोली तौर ते बि, कोली तौर ते हदीस हुई, फ़ैली तौर ते बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां नमाज़ तरावी जो सबूत मौजूदु आहे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब तहज्जुद जे अंदरि हिकिड़ो बाब बाब तहरीज़ नबी सल्लम अला क़ियामिल लैल, उते हदीस मुबारक मौजूदु आहे। सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला फरमाइनि थियूं त पाण करीम सल्लल्लाहु वसल्लम जन 3 रातूं या 4 रातूं तरावी जी नमाज़ सहाबा किराम जन खे पढ़ाई, उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु वसल्लम जन न पढ़ाई ऐं उन जी वजह बि ॾिसियूं। पाण करीम सल्लल्लाहु वसल्लम फरमाए इन्नी ख़शीतो अन तुक्तब अलैकुम, ऐं इन शइ खां डरियां थो त किथे इहा शइ तव्हांजे मथां फ़र्ज़ न थी वञे। त माना फ़ैली तौर ते बि इहा सुन्नत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़ैल मां बि साबित आहे। हिन खां पोइ जेका टियों सुन्नत जो क़िस्म आहे तक़रीरी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का शइ कंहिंखे कंदे ॾिठी ऐं मना न कयो, त इहा बि शइ सुन्नत आहे। हदीस किताब सुनन अबी दाऊद जे अंदरि किताब सलात जे अंदरि फ़ी क़ियाम शहर रमज़ान जे अंदरि तहक़ीक़ राजे सां सम्झो हसन दर्जे जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान में हिकिड़ी राति ॾिठो त माण्हू मस्जिद में नमाज़ पढ़नि पिया ऐं माण्हुनि खे नमाज़ पढ़ाइनि केरु पिया? सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा कई थी माण्हू छा पिया कनि, कहिड़ी नमाज़ पढ़नि पिया? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾसियो वियो त उहे माण्हू आहिनि जिन खे क़ुर पाक यादि कोन्हे या थोरो क़ुर पाक यादि आहे, त उन्हनि माण्हुनि खे सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज़ पढ़ाइनि पिया। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए असाबु, माण्हुनि कमु सही कयो आहे, वने मां सनहु, ऐं इहो कमु ॾाढो सुठो कयो अथनि। त तरावी उहा सुन्नत आहे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कौलन बि साबित आहे, फ़इलन बि साबित आहे ऐं तक़रीरन बि साबित आहे। ऐं इन वज़ाह सां गॾोगॾु ऐं इन शइ जी बि थोरी वज़ाहत कंदो हलां, छो त हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, हींअर काफ़ी सारा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके स्कॉलर ऐं मुहक़िक़ बणिजी करे माण्हुनि जे साम्हूं वेहनि था, जिन जो असुलु ज़ुल्म थियो आहे जो हुनजो मुतालो पंहिंजो कोन्हे, फ़ुक़दान इल्म जो, ऐं उहो वेही करे इहे तबसरा कनि था त तरावी आई कान्हे का। हाणे पोइनि ॾींहंनि में हिकिड़े स्कॉलर जो मूं बयानु ॿुधो जेको कुझु ॾींहं में दुनिया छॾे बि चुको आहे, वफ़ात करे चुको आहे, उहो माण्हुनि खे चए थो त तरावी किथां खां सुन्नत आहे? जे सुन्नत हुजे त हिनखे सिना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बिदत कीअं चवनि? हिन खे सिना उमर त बिदत करार ॾिनो आहे, हीअ सुन्नत कीअं थी? हाणे आम माण्हू इहे बयानात ॿुधनि था त वाक़ई चवंदा थी वाक़ई सुन्नत कान्हे का, बिदत आहे। पर तूं हिन शइ जी जेकॾहिं थोरी वज़ीद वज़ाहत मालूम कंदो त मामिलो बिल्कुलु क्लियर आहे। हाणे इहा जेका हदीस आहे जितां उन अलाह जे बाने इहो मामिलो ख़स कयो, सही बुखारी जे अंदरि किताब सलात तरावी जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कंदा, बाब फ़ज़ल मन काम रमज़ान, उते हदीस मुबारक मौजूदु आहे। सिना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मस्जिद नबी में ॾिठो त सहाबा किराम मुख़्तलिफ़ टोलियुनि जी सूरत में, मुख़्तलिफ़ जमातनि जी सूरत में नमाज़ पढ़नि पिया, सम्झो 5 7 हुते 5 7 हुते 5 7 हुते। पाण फरमायूं लव जमातुहुम अला क़ारिइन वाहिदिन लकान अमसल, जेकॾहिं हुनखे हिकिड़े इमाम सां जा गॾाए छॾिया हा त इहा शइ ॾाढी बहितर हुई। ऐं अॻियां हदीस में चए थो पाण सिर्फ़ु इरादो कोन कयूं, फ़जमअहुम अला उबई बिन काबिन, त सना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि सभिनी खे सना उबई बिन काब जी इमामत ते गॾु कयो। सना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जी इमामत कंदा। थोरो न अॻिते वधनि खां अॻु में हिते 2 मिंटनि जे लाइ तव्हां थोरो बीही करे गौर कयो त सना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इन्हनि माण्हुनि खे गॾु कयो सना उबई बिन काब जी इमामत जे पोयां। जॾहिं थोरो पोइ ते वञो त इहो कमु त ख़ुदि नबी करीम इस्लाम जे ज़माने में हो,
उबई बिन काब जी या इमामत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबु नेम मा सनऊ जा अल्फाज़ चई करे इन शइ जी ताईद कई। हीअ त बिल्कुलु सुन्नत मुताबिक़ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जन हिकिड़ो कमु कयो। अच्छा, उन खां पोइ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इहा शइ ॾिसण खां बाद में माण्हुनि खे मुक़ररु कयो सैयदना उबई बिन काब जे पोयां, ऐं पाण फरमाईंदो व निअमल बिदअत हाज़िही, हीअ केॾी सुहिणी बिदअत आहे। हाणे इन लफ़्ज़ खे वठी करे बाद माण्हुनि चयो त हीअ सुन्नत आहे ई कान्हे का, हीअ बिदअत आहे। हालांकि तव्हां अॻियां पोयां सभु मामला ॾिसो बिल्कुलु सुन्नत आहे। हाँ, बाक़ी सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इन खे बिदअत छो चयो? इन जे करे चयो जो बिदअत लुग़वी तौर ते नए कम खे चइबो आहे। त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हीउ जेको कमु उन टाइम ते मस्जिद में कयो हो, उहो वक़्ती तौर ते गौर कजे त वाक़ई नओं कमु हो। मुख़्तलिफ़ जमातूं हुयूं, पाण उन्हनि खे ख़तमु करे हिकु जमात मुक़ररु कयूं। ज़ाहिरी एतबार सां हिकिड़ो नओं कमु पे नज़र आयो त पाण लुग़वी तौर ते उनखे बिदअत चयूं, मगर न इहा शइ बिदअत कान्हे का, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। जीअं तव्हांजे साम्हूं मूं वज़ाहत कई। या वरी उन साॻे स्कॉलर जो मूं हिकिड़ो ॿियो एतिराज़ु ॿुधो, जंहिं एतिराज़ जे बारे में कुझु सही हदीसूं ऐं कुझु ज़ईफ़ रिवायतूं हू पेश करे माण्हुनि जे साम्हूं चवे पियो वरी जेकॾहिं तरावी नमाज़ वाक़ई सुन्नत आहे, बाद रिवायतूं पेश कयूं त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला ख़ुदि पढ़ंदा कोन आहे, उन्हनि तरावी जी नमाज़ पढ़ी कान्हे का, जमात हले पई, सैयदना उमर रज़ी अल्लाह मदीने जी गलियुनि में घुमनि पिया। हू चए थो ॾिसो जेकॾहिं तरावी वाक़ई सुन्नत हुजे हा त कीअं थो थी सघे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला न पढ़ंदा ऐं ॿाहिरि मदीने जे बाज़ारनि में घुमनि हा। हाणे इन इहो जेको मुंहिंजो एतिराज़ु हो, इहो मुंहिंजी कम फ़हमी कम इल्मी ते आहे। त इन शइ में जेकॾहिं थोरो वधीक अहिड़ा माण्हू तहक़ीक़ कनि त मामिलो इते वञी पहुचे थो त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जो हिकिड़ो सम्झो इज्तिहाद हुयो, उहो इज्तिहाद हुननि जो इहो हुयो त हुननि जो चवणो त तरावी खे जेकॾहिं राति जे इब्तिदाई हिसे में पढ़ियो वञे थो, इन जे बजाए जेकॾहिं इन खे राति जे आख़िरी हिसे में पढ़ियो वञे, छो त नमाज़ हिकु ई आहे, उहा ई नमाज़ तहजुद आहे जेका आम महीननि में राति जे पोएं हिसे में पढ़ी थी वञे ऐं रमज़ान में राति जे इब्तिदा में पढ़ी थी वञे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जंहिंजी इहा सोच हुई त हीअ जेका माण्हू राति जे इब्तिदा में पढ़ंदा, इहा बि जाइज़ आहे जो ख़ुदि पाण इहा जमात क़ाइमु कई हूं। पाण चवंदा त इन जे बनस्बत जेकॾहिं माण्हू इन खे आख़िरी राति जे हिसे में पढ़े तहजुद जे टाइम ते त बहितर आहे। हाणे इहो तज़कुरो हदीस किताब सही बुख़ारी जे अंदरि, किताब सलात तरावी जे अंदरि, बाब फज़ल मन काम रमज़ान में अल्फाज़ बाक़ाइदे मौजूदु आहिनि। पाण फरमाईंदो वल्लती तनामून अनहा अफ़सल मिन अल्लती तक़ूमून, तव्हां जेका नमाज़ उन माण्हू ते मुख़ातिब जी फरमाईंदा त हीअ माण्हू जेका नमाज़ राति जे पोएं पहर में पढ़ण वारी तहजुद उन खे छॾे हीअ जेका हिन वक़्तु तरावी पढ़नि पिया, इन तरावी खां उहा नमाज़ बहितर आहे। त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जो हिकिड़ो ज़ाती इज्तिहाद हो जेके सिर्फ़ु इन हद ताईं जो हुनखे चवंदा त इहा शइ बहितर आहे, मज़ीद करे तरदीद कोन कयूं ऐं न कोई सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम मजमईन जे विच में अहिड़े को इख़्तिलाफ़ी नोयत पैदा थी। त ख़ुलासा आहे गुफ़्तगू इहो आहे त तरावी नमाज़ नबी करीम इस्लाम जी सुन्नत आहे। सुन्नत अहिड़ियूं घटि सुन्नतूं आहिनि जेके बयक वक़्तु पाण करीम इस्लाम जे कोल मां बि साबित हुजनि, फ़ेल मां बि साबित हुजनि, तक़रीर तौर ते बि साबित हुजनि। बाक़ी उन खां बाद में हीअ जेके एतिराज़ात आहिनि उहो सम्झ जी कमी आहे या मुताले जी कमी आहे। त अल्लाह पाक असां सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।